जी नासरीन, हाणे ज़िक्र कंदासीं पोलियो जो। अॼु सिंध समेत पाकिस्तान समेत सॼी दुनिया में पोलियो जे ख़ात्मे या पोलियो खां बचाव जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। अॼोके ॾियारे जे मल्हाइण जो मक़सदु ई इहो आहे त पोलियो खां बचाव जे हवाले सां आगाही ॾिनी वञे। मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले सां दुनिया लेवल ते या वर्ल्ड सतह ते ॾिहाड़ा मल्हाया वञनि था, उन में आगाही ॾिनी वञे थी, सेमिनार कराया वञनि था, प्रोग्राम कराया वञनि था। पर ॻणती जी ॻाल्हि इहा आहे त अञा बि पाकिस्तान पोलियो फ्री न थी सघियो आहे। हीउ सुवालु आहे, तमामु वॾो सुवालु आहे त अञा ताईं जिते पूरी दुनिया पोलियो फ्री थी वई आहे, अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान हिन वक़्तु बि पोलियो फ्री छो न थी सघियो आहे। पाण पाकिस्तान जी ॻाल्हि कंदासीं। पाकिस्तान पोलियो फ्री छो न थी सघियो आहे? लगातार मुहिम बि हले थी, सूबाई हुकूमतूं हुजनि, वफ़ाक़ हुजे, 15-15 ॾींहं 8-8 ॾींहं मुहिम हले थी, कैंपेन हले थी, सेमिनार थियनि था, आगाही ॾिनी वञे थी। पोइ बि हिन साल जेके आहिनि 55 खां 56 हाकारी नमूना मिलिया आहिनि। 4 केस हिन में साल बि ज़ाहिर थिया आहिनि। अञा 10हों महीनो आहे हलंदड़ साल जो। 4 केस हिन वक़्त ताईं ज़ाहिर थी चुका आहिनि ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चवे थो त सिंध में 1 केस ज़ाहिर थियणु मुंहिंजे लाइ ॻणतीअ जी ॻाल्हि आहे। आसिफ़ा भुट्टो ज़रदारी साहिबा बि पंहिंजो बयानु जारी कयो आहे, उनखे बि ॻणती आहे। उहा बि चवे थी त वालदेन खे घुरिजे त पोलियो खां बचाव जा फुड़ा ज़रूरु पियारनि त जीअं पाण पाकिस्तान खे पोलियो फ्री बणाए सघूं। असां राब्तो कयो आहे एशिया पैसिफिक पेडियाट्रिक एसोसिएशन जा सदर आहिनि ऐं चेयरमैन आहिनि एक्सपर्ट रिव्यू कमेटी पोलियो सिंध जा प्रोफेसर डॉक्टर इकबाल मेमन साहब। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब, प्रोग्राम में भलीकार चवंदासीं। डॉक्टर साहब, हिकिड़ो ई सुवालु आहे त अञा ताईं पाकिस्तान पोलियो फ्री न बणिजी सघियो आहे। अवां जी वेझी नज़र आहे, ॻूढ़ी नज़र आहे इन सॼे मामले ते, उन जा कहिड़ा कारण आहिनि ऐं पाण अॻिते वधीक इन मामले ते ॻाल्हाईंदासीं। महिरबानी। ऐं जेको त पोलियो ते या वैक्सीनेशन ते प्रोग्राम करण जे लाइ अव्हांखे भलीकार चवंदुसि, मुबारकूं ॾींदुसि, छाकाणि इहो असांजे अवाम लाइ, असांजे ॿारनि लाइ सभिनी खां बहितरीनु क़दम रहंदो। हाणे पोलियो जेको आहे सो हिकु अहिड़ी बीमारी आहे जेका पाणीअ में जे ज़रिए वातों ऐं पोइ पेट ते आंडे ते वञे थो, पोइ वरी नसनि ते वञी हमलो करे थो। इहो वायरस जेको आहे सो हक़ीक़त में रुगो पाकिस्तान में न आहे, अफ़गानिस्तान में तव्हां सही चयो, पर ॻाल्हि छा आहे त उन ॿिन्ही खे जुदा नथा करे सघूं, छाकाणि हाणे वञी पुछड़ी रही आहे पोलियो जी। ऐं कमु कंदे कंदे तव्हां ॾिसंदो नक्शे हिकिड़ो सफ़ा नंढो निशान आहे ॻाढ़ो जंहिंमें पोलियो हले पियो। ऐं इन बॉर्डर तां अचनि पिया जेके हेसि ताईं असां केस बि थिया आहिनि, उहे सभु अफ़गानिस्तान जी ओरिजिन आहे, जिनियाती तौर ते उतां खां इहे आयल आहिनि जेके हिते जी पॉपुलेशन में अचणु वञणु थिए पियो, हिते रहनि पिया अफ़गानी काफ़ी, ऐं काफ़ी अचणु वञणु रोज़ाना थिए थो, जंहिंजे करे इहो पंहिंजो वायरस लिकी थो वञे ऐं वरी वापसि ज़ाहिर थिए थो। उनजो ॿियो सबबु इहो बि आहे त असांजा जेके काफ़ी हद ताईं पॉपुलेशन आहे उहे वैक्सीनेशन कोन था कराइनि, हिफ़ाज़ती टुका कोन था हणाराइनि। जेकॾहिं हिफ़ाज़ती टुका 90% आबादी लॻाए वठे ॿारनि जी, त पोइ उन पोलियो जा क़तरा जेके आहिनि से बहितर कमु कंदा ऐं उन्हनि जी जेके सुयूं पियूं लॻनि प्रोग्राम में उहे उन सां गॾु उनजो दिफ़ाई निज़ाम खे मज़बूत कंदी। तंहिं करे इहो वॾो ख़ाल थियो थो वञे ऐं किथे बि का दरी खुलियल रही त पोइ चोर ऐं डाकू त अची वेंदा, यानी उहो पोलियो अंदरि घिड़ी ईंदो। ऐं जेके प्रोटेक्टेड हूंदा या जिन वटि कुझु हद ताईं वैक्सीनेशन हूंदी उहे बि धकु खाई सघनि था। तंहिं करे पंहिंजे ओड़े पाड़े, पंहिंजे सुञाणू, पंहिंजा नौकर चाकर या जेके पंहिंजा सुञाणू आहिनि, वाक़िफ़ आहिनि, उन सभिनी खे इहा सलाह ॾियणी आहे त वधी चढ़ी न रुगो पोलियो जा फोड़ा पियारीनि, पर गॾोगॾु जेका असीं रूटीन वैक्सीनेशन चवंदा आहियूं या एसेंशियल वैक्सीनेशन चवंदा आहियूं, उहे सभु वैक्सीन कराइनि। हुकूमत एसेंशियल वैक्सीनेशन जा जेको पहिरें 15 महीने ताईं जेको डोज़ ॾिए थी, उन्हनि जी हक़ीक़ी क़ीमत हर ॿार लाइ 40-45 हज़ार रुपया आहे। इहे मुफ़्त में मिलनि था, पर असां अलाए कहिड़नि वहमनि ऐं सोचनि में इहे वठूं कोन था, इस्तेमालु कोन था करियूं। नतीजो इहो आहे त हिकिड़ो ख़ला रहिजी थी वञे, दिफ़ाई निज़ाम कमज़ोर थो रहे हिते हुते चौधारी, ऐं इहो जेको बीमारी आहे वायरस जेको आहे सो पंहिंजे तौर ते हरकतूं कंदो पियो रहे। असां वटि एनवायरमेंटल सैंपल्स जेके आहिनि उहे 54 पॉज़िटिव आया आहिनि ऐं उहे हिन गुज़र ॿी 4 महीने में थिया आहिनि। ऐं इहा ॻाल्हि ज़रूरु सोच में विझे थी त असांखे इहो पंहिंजा 0 डोज़ ख़तमु करणा आहिनि,
असांखे एसेंशियल वैक्सीनेशन करणी आहे ऐं असांखे जेके पोलियो पीआरण वारा माण्हू अचनि था उहे तरबियत याफ़्ता आहिनि उहा वैक्सीन तमामु सुठी आहे ऐं उहा असांखे इस्तेमालु करणु खपे हलाल आहे कंहिं क़िस्म जो नुक़सानु कोन थी करे जे 4 डोज़ वधीक बि थिया त कोन थी थिए नुक़सानु कोन थी करे ऐं आउं तव्हांखे इहो चवां त मूं पाण को अचराए 50 डोज़ पी छॾिया मूंखे कुझु कोन थियो हाणे मेमण माण्हू अहिड़ो घाटे जो सौदो कोन कंदो महिरबानी करे जेको ॿुधे पियो उन सभिनी खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे पोलियो जो कतरा बार प्यारीनि जॾहिं बि अचे थी टीम जे अव्हांखे उन्हनि माण्हुनि वटि मौक़ो न थियो त पंहिंजे कंहिं डॉक्टर वटि हलिया वञनि ॿारनि जे डॉक्टर वटि या DHO ऑफिस में वञनि उतां थोरा प्याराए छॾीनि ऐं उहे पंहिंजी फिंगर मार्किंग कंदा आहिनि उहो कराए वठो इहो मुंहिंजे तरफ़ां ख़ासि गुज़ारिश आहे ऐं ज़रूरु करणु खपे हिकिड़ी शइ कंफर्म करणु चाहींदुसि त जीअं पंहिंजे नाज़रीन जे लाइ बि इहा वधीक आगाही जी ॻाल्हि हूंदी त जेके 54 केस माहौलियाती मिलिया आहिनि उहे सिंध में आहिनि या पूरे पाकिस्तान में आहिनि ऐं हलंदड़ साल जेके केस आहिनि कुल सिंध में केतिरा ज़ाहिर थिया आहिनि सिंध में त हिकिड़ो हींअर आयो आहे ऐं उन ते मुंहिंजा त पंहिंजा सोच इहा आहे त इहा हक़ीक़त में माहौलियाती आलूदगी जे करे हिकु ॿिए उन भाउ में पोलियो वायरस अची वियो आहे तंहिं करे चवनि था पोलियो आहे न त हक़ीक़त में इहो पोलियो जो केस लॻे कोन थो हाणे जेकॾहिं असांजा कुझु क्राइटेरिया हुन मुताबिक़ लेबल करणो पवंदो पर हक़ीक़त में इहो ॿार अलहमदुलिल्लाह ख़ैर थी वियो आहे बची वियो आहे हले फिरे पियो हीअं अॼुकल्ह ई अञा चेक करायो आहे त उहो इहो सिंध में हिकिड़ो इहो आहे जेको कोरंगी जे इलाइक़े में किथे हितां किथां आयो आहे ऐं पश्तून आहे ॿार हिते इन पश्तून आबादीअ में इहे हक़ीक़त में हिफ़ाज़ती टुका जेके आहिनि घटि इस्तेमालु कया था वञनि ऐं ॿिया 3 केस जेके आहिनि से KPK में थियल आहिनि ऐं इहे सभु जेके वायरसिस आहिनि इहे जीनियाती तौर ते अफ़गानिस्तान ओरिजिन जा आहिनि माना उहे बॉर्डर खां क्रॉस करे अचनि पिया उते 6 केस थी चुका आहिनि हिते चौथो ई अॼु थियो आहे हींअर कल्ह चौथों ॾींहुं अच्छा डॉक्टर साहब तव्हां चेयरमैन तौरु एक्सपर्ट रिव्यू कमेटी सिंध जा पोलियो जे हवाले सां जेका कमेटी आहे उनजे चेयरमैन तौरु शयूं ॾिसो पिया आम तौर ते कॾहिं कॾहिं इन क़िस्म जूं ख़बरूं बि असां वटि ईंदियूं आहिनि त ॿोॾि जो पाणी निकाल न थियो बरसाति जो पाणी निकाल न थियो त उहे ॻोठनि जा ॻोठ बाइकआउट करे छॾींदा आहिनि हिकु क़िस्म जूं इन क़िस्म जूं शयूं ईंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि जा एहतजाज हूंदा आहिनि हाणे उहा जेका बुनियादी सहूलियत आहे उहा त हुननि जो हक़ आहे उहा हुननि खे मिलणु घुरिजे पर इन क़िस्म जो एहतजाज इहा बि ॻणती वारी सूरत हाल आहे ॿियो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि शुरूआत में त तमामु घणियूं प्रोपेगेंडास कयूं वयूं मुख़्तलिफ़ हवाले सां कयूं वयूं नसबंदी मुख़्तलिफ़ नाला जेके आहिनि उहे इन खे ॾेई करे इन खां इन जे ख़िलाफ़ इन पोलियो मुहिम खे नाकाम बणायो वेंदो पर बहरहाल हाणे काफ़ी शयूं बहितर आहिनि अवां वटि रिव्यू कमेटी में कहिड़ियूं शयूं कहिड़ा औज़र अचनि था जिथे माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा नथा पियारनि औज़र घणो करे डपु आहे त जेके पीआरणु अचनि था उहे ओतिरी ॼाण कोन था रखनि साफ़ सुथरा कोन था हुजनि ॿियो मथां वैक्सीन जो जेको असरु आहे उहो ख़तमु थी वियो हुजे ज़ाइल थी वियो हुजे छाकाणि खणी पिया घुमनि त उहो सभु जेको आहे सो हक़ीक़त में ग़लतफ़हमी ते इनसार आहे ऐं उहो इन करे जो अव्हां वटि जेको पोलियो वैक्सीन खणी था अचनि उन ते हिकिड़ो ॿाहिरि निशान गोल दाइरो ठहियलु हूंदो आहे पर पर्पल कलर जो उन जे विच में हिकिड़ो चौकोर हूंदी आहे जेका अछी हूंदी आहे जेकॾहिं उहा अछी चौकोर रंग फेराए वाङणाई थी वञे त पोइ चवंदासीं त हाणे इहा वैक्सीन जेका कम जी कोन्हे तंहिं करे उहो अव्हां ॾिसी सघो था त जेका वैक्सीन उहो पीआरनि पिया उनजी हिफ़ाज़त ख़तमु थी वई आहे या न इहा थी हिकिड़ी ॻाल्हि ऐं ॿियो सबबु ॾींदा त असांजे वॾनि चवंदा त हिन में हीअ असरु आहे अञा ताईं उहे अफ़वाहूं हलनि पियूं इहे अफ़वाहूं ग़लति आहिनि ऐं हुन में को मसइलो कोन्हे कंहिं क़िस्म जी मसइलो कोन्हे ऐं सॼी दुनिया में इन वैक्सीन जे करे इहो रफ़ा दफ़ा थी चुकी आहे पर जेको तव्हां चयो त पंहिंजो कुझु इलाइक़नि सां बाइकाट था कनि कंहिं बि इलाइक़े में बाइकाट कोन था कनि अॼुकल्ह डिजिटल सिस्टम में सभु कुझु कराइनि था माण्हू कोशिशि करे महिनत करे बर्फ़बारी हंध ते ॿोॾि वारी हंध ते विया आहिनि पर ईअं ज़रूरु आहे त गुज़िरियल साल में कोविड जे दौरान हुई हिकिड़े क़िस्म जी रोक हुई ॿियो त वैक्सीन कोन ते आई टियों त उते जिते एतिरो चूंकि केस कोन हो त पोइ हिकिड़ो एफर्ट करणु ॾुखियो थी पियो पर कोविड खां पोइ इहे माण्हू वञनि था वेंदे ॿेड़ियुनि में चढ़ी बि वञनि था ऐं उन्हनि खे असां पंहिंजो मोबाइल जे ज़रिए ट्रेस बि कंदा आहियूं सुपरविजन आहे हाणे कमिश्नर डिप्टी कमिश्नर असिस्टेंट कमिश्नर सभु इन्हनि में इन्वॉल्व आहिनि मुख़्तियारकार बि इन्वॉल्व आहिनि उन्हनि खां पुछा थी थिए त अव्हां हीउ कमु छो कोन ॾिठो हिते ही घाटी वारी छो थी
तंहिं करे मुंहिंजी नज़र में हाणे को बि सबबु पाण कोन्हे जंहिंमें असां उन्हनि खे मनाए करियूं। पर जेकॾहिं मुंहिंजे ॿार जे लाइ मूंखे पाण सेंटर में वञिणो पियो त वेंदुसि, छाकाणि मुंहिंजो ॿारु आहे हुनखे बीमार थियणु खपे। ज़बरदस्त ज़बरदस्त डॉक्टर साहब, वॾी महिरबानी। बिल्कुलु पोलियो फ्री बणाइणो आहे पंहिंजे सूबे खे, पंहिंजे मुल्क खे। वॾी महिरबानी डॉक्टर प्रोफेसर इक़बाल ए मेमन साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो, पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। नाज़रीन, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा, ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।